ही फेसबुक मोनेटाइज़ेशन जो हिकु आम अपडेट आहे इन जे बारे में काफ़ी माण्हू धड़ाधड़ विडिया ठाहे रहिया आहिनि, यूट्यूब ते रखी रहिया आहिनि। लेकिन उहे ॻाल्हि खे घुमाए फिराए ॿुधाए रहिया आहिनि, जेको ॾिसंदड़नि खे न सिर्फ़ु सम्झ में न ईंदो आहे, बल्कि उहे कंफ्यूज़ थींदा आहिनि, मुंझ जो शिकार थींदा आहिनि त असां छा कयूं। हाणे इन शइ खे ॾिसी करे मां तव्हांखे सवली सिंधी में सम्झाईंदुसि त तव्हांखे करिणो छा आहे, जंहिंसां तव्हांजो फेसबुक प्रोफाइल या फेसबुक पेज उन जो ग्रोथ वधे, उन जो रीच वधे, तव्हांजो एंगेजमेंट वधे, ऐं जंहिंजो मोनेटाइज़ थियल आहे फेसबुक पेज या अकाउंट, उन जो अर्निंग वधे। हाणे ईअं ॾिसण में आयो आहे त काफ़ी पेजनि जो जेको अर्निंग आहे उहो डाउन थी रहियो आहे। काफ़ी पेजनि जो जेको अर्निंग आहे उहो उते जो उते बीठो आहे, न सिस्टम ॾेखारे रहियो आहे न छा। ऐं कुझु वक़्त खां पोइ उन्हनि माण्हुनि खे पॉपअप नोटिफिकेशन, जेको तव्हां कंटेंट मोनेटाइज़ेशन में वेंदव न, पंहिंजे पेज या प्रोफाइल जे प्रोफेशनल डैशबोर्ड में उहे ईंदा आहिनि त इन शइ ते कमु कयो। मथो मथो हिकु पटी ईंदो आहे, या ई तव्हांजो मसइलो आहे, या काफ़ी विडियनि ते उहे वायलेशन नज़र में अची रहिया आहिनि, जेके रिव्यू खां बाद हटी बि वञनि था। हाणे ॻाल्हि खे मुख़्तसिर कयां त जीअं ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे। हाणे ई मसइलो किन माण्हुनि खे अची रहियो आहे, ई मसइलो हुननि माण्हुनि खे अची रहियो आहे जंहिंजो जेको प्रोफाइल आहे या पेज आहे उन्हनि जे असली नाले ते कोन्हे। जीअं तव्हांजो नालो शनाख्ती कार्ड ते आहे, या जीअं तव्हांजो नालो एगामे ते आहे या दुबई जे एगामे ते आहे, ईअं न आहे। ॾिसो, ऐं काफ़ी दोस्तनि जा जेके प्रोफाइल या पेज आहिनि उन्हनि जा नाला चेंज नथा थियनि। प्रोफाइल उहे जेके पेज में कन्वर्ट थी चुका आहिनि, जिन जा प्रोफेशनल मूड ऑन आहिनि। जेकॾहिं तव्हांजो सिर्फ़ु प्रोफाइल आहे, तव्हां नाले खे चेंज करे सघो था, हर 60 ॾींहं में नाले खे चेंज करे सघो था। ऐं उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे जेके पंहिंजे प्रोफाइल खे पेज में कन्वर्ट करे रहिया आहिनि या करण वारा आहिनि या मुस्तक़बिल में कंदा, त बराए महिरबानी उन प्रोफाइल जो नालो तव्हां चेंज कयो, जीअं तव्हांजे शनाख्ती कार्ड ते आहे, जीअं तव्हांजे एगामे ते आहे। पोइ उनखे तव्हां पेज में कन्वर्ट कयो। ठीकु आहे। जॾहिं तव्हां पेज में नालो चेंज कंदव या प्रोफाइल जेको पेज में तब्दील थियल आहे, कन्वर्ट थियल आहे, तव्हां चेंज करणु चाहियो था, तव्हांजो थिए नथो, उन लाइ तव्हांखे रिक्वेस्ट करिणो थो पए फेसबुक खे त मां पंहिंजे पेज जो नालो मटाइणु चाहियां थो, या उनखे जेको आहे सो एडिट करणु चाहियां थो। ही मसइलो जेको पेज में गिरोथ जो कमी आहे, तव्हांजा विडिया हलनि नथा, तव्हांजो अर्निंग डाउन आहे, या सिस्टम तव्हांजो अर्निंग ॾेखारे नथो, ॿ ॿ टे टे ॾींहं गुज़री था वञनि, तव्हांजो अर्निंग उते जो उते बीठो आहे, वधण जे बजाए तव्हांजो अर्निंग घटि थी रहियो आहे। थियण त ईअं घुरिजे त हर 28 ॾींहं खां पोइ अर्निंग घटि नज़र अचे, हर 28 ॾींहं खां पोइ ईअं थियणु घुरिजे न। छो त फेसबुक वारो चवंदो आहे त गुज़िरियल 28 ॾींहंनि में तव्हां एतिरो अर्निंग कयो आहे। बहरहाल इहो अर्निंग घटि या अर्निंग उते जो उते थियणु, अर्निंग न वधणु, ई कामन आहे। इन जो जेको मसइलो आहे, इन जो जेको आहे सो मुश्किल आहे, इहो आहे त तव्हां पंहिंजे पेज जो नालो बिल्कुलु उहे नथा लिखो जीअं तव्हांजे शनाख्ती कार्ड ते आहे या एगामे ते आहे। बराए महिरबानी कयो, इन शइ खे जेको आहे सो ठीकु कयो, या तव्हां मुस्तक़बिल में को पेज क्रिएट कंदव, पेज ठाहींदो फेसबुक जो, उन ते नालो उअं ई हणो जीअं तव्हांजे शनाख्ती कार्ड ते आहे। उन खां बाद तव्हांजे पे आउट ते बि उहो नालो लॻंदो। ईअं तव्हांजो जेको ओरिजिनलिटी आहे, तव्हांजी असलियत आहे, उहो कंफर्म थी पवंदो। इहे बेसिक शयूं आहिनि, इन्हनि ते कमु कयो, इन्हनि ते ध्यानु ॾियो। ऐं जेको आहे सो का ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न अचे, फेसबुक ते मुंहिंजो व्हाट्सएप आहे, मुंहिंजे व्हाट्सएप ते तव्हां राब्तो करे सघो था। महिरबानी।